लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं प्रोफेसर आसिफ़ काज़ी साहब सां जारी आहिनि ऐं वक़फ़े खां अवल असां इन ॻाल्हि ते पहुतासीं त 1968 में साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह मरहूम जे चवण ते हुन प्राइवेट नौकरी छॾे ऐं पोइ आयो हैदराबाद, पोइ सिंध यूनिवर्सिटी जे हिकिड़े हुन गुंजाइश निकिती, उते साईं जन अप्लाई कयो, पोइ सिंध यूनिवर्सिटी सां साईं जो वास्तो 1968 खां शुरू थियो। हाणे साईं खां पुछूं था, साईं हाणे 1968 में यूनिवर्सिटी ऑफ सिंध माना तव्हांजी हयाती जो सभ खां वॾो इदारो आहे न? जी हा, जंहिंमें दाख़िल थिया आहियो, माना पढ़ायो था। जी हा, बिल्कुलु। हाणे छा कयो? हाणे हींअर न हींअर त तव्हां उतां जी सिंडिकेट में आहियो, पर हूअं उते जेको आहे शुरू थी त 68 में जॾहिं मां वियुसि त उते मैथमेटिक्स डिपार्टमेंट में तमामु घणी कमी हुई उस्तादनि जी, जेके उन्हनि खे न पिया मिलनि। ऐं उते 4 ॼणा हुआसीं, जिन मां 2 ॿाहिरां PhD हुआ, डॉक्टर टालपुर साहब ऐं मुमताज़ुल इमाम साहब, ऐं असां 2 उतां हिकिड़ो सिंध यूनिवर्सिटीअ जो MSc हो, मां कराची यूनिवर्सिटीअ मां MSc करे वियो हुउसि। ऐं पोइ वरी ख़ैर ॿिया टीचर्स भर्ती थींदा विया, शाह साहब अची वियो, हुन कया एडवर्टाइज़मेंट्स, वरी ॿियूं एडवर्टाइज़ कयईं, उहे ॿिया वेठा इलाही अपॉइंट थिया। पोइ शाह साहब जे हूंदे सिंध यूनिवर्सिटी में 5-6 स्कॉलरशिप्स हूंदियूं, सो मूंखे बि हिकिड़ी स्कॉलरशिप ॾिनई ऐं चयईं त हाणे तूं वञी पढ़ी अच ॿाहिरां। पोइ मां हुन जे चवण ते, मुंहिंजी शादी ओॾी महिल थी, पर 7 ॾींहंनि खां पोइ मां वियुसि हलियो लीड्स, ज़ाल सूदो। पोइ उते पढ़ाई शुरू कईसीं। मैथमेटिक्स ॾुखियो सब्जेक्ट आहे, ऐं उन ॾुखे में बि प्योर मैथमेटिक्स ऐं ग्रुप थियरी तमामु ॾुखी शाख आहे, छाकाणि ग्रुप थियरी शुरू थी थिए नंबरनि सां, त उहो जॾहिं इंसानु पैदा थियो त नंबर बि अची विया मैदान में, त उहा पुराणे में पुराणी ब्रांच आहे। ऐं हाणे बि जेको आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI जो दौरु आहे, उन में लीनियर अलजेब्रा तमामु इम्पॉर्टेंट आहे, हिकिड़ी मैथमेटिक्स जी शाख जंहिं ते AI सॼी बेस्ड आहे। ऐं उहे इनिशियल जेको कमु कयो आहे उहो सॼो मैथमेटिक्स जे ई प्रोफेसर आहिनि, लीनियर अलजेब्रा जे थ्रू आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ब्रांच खे अॻिते कयो आहे। अञा ताईं बि कंदा था अचनि, माना बेस उनखे कयो अथव? बेस लीनियर अलजेब्रा आहे, उनखे उहो मॉडल्स ठाहिनि था, पोइ एल्गोरिथम्स ठाहिनि था, पोइ वरी आर्टिफिशियल इंटेलिजेंस ई त ठहे। सो उन ब्रांच में असां लीड्स मां पढ़ियासीं, मां MPhil उतां करे आयुसि। जॾहिं मां मोटी आयुसि त कुझु ॾींहंनि खां पोइ मां हेड ऑफ डिपार्टमेंट थी वियुसि, छाकाणि वरी उहा साॻी ॻाल्हि हुई, उस्तादनि जी रोटेशन हुई, हर ॿिए साल जेको आहे 3 साल शायदि उहो चेयरमैन चेंज थींदो, वरी ॿिए खे चार्ज ॾींदा। सो अहिड़ी तरह इहा रिवायत हुई, कानून हो? कानून। अच्छा। तो इहो पोइ मूंखे चेयरमैनशिप सम्झो त जीअं ई मां मोटी आयुसि 68 में, सॉरी 73 में, त इहा मूंखे चेयरमैनशिप मिली वई। पोइ उतां पढ़ी छा आया आहियो? MPhil मां करे आयो, प्योर मैथमेटिक्स में, ग्रुप थियरीअ में। सो उहा मूंखे मिली वई। पोइ रोटेशन में बि असां वटि माण्हू ई कोन हूंदो हो, उनजे करे मां इलाही साल कंटिन्यू कयो, वरी रोटेशन थी। पोइ जेको आहे उते मूं हुनखे एडमिशन जो नंबर जेको आहे सो शागिर्दनि जो इनटेक जो तमामु घणो मथे वधाए छॾियो। माना एनरोलमेंट वधाए छॾी। पोइ उहे जेकॾहिं 100 एडमिट थींदा त MSc ताईं छंड छांड थींदी वेंदी, पोइ 20-25 अची MSc ते या 10 बचंदा। पर ड्रॉप आउट छो थींदो? ड्रॉप आउट इन जो करे थो थिए जो माण्हूअ खे जंहिंखे पटेवाली मिले थी या क्लर्की मिले थी या ॿी बि का नौकिरी मिले थी, चए थो हाणे MSc कयां, उन खां पोइ इहा बि न मिले, तंहिंजे करे हू ग्रैब थो करे उन्हनि जॉब्स खे। पोइ इहे जॉब्स में छोकिरा हलिया था वञनि। जेको आहे फाइनेंशियल बैकग्राउंड असांजे शागिर्दनि जो सिंध यूनिवर्सिटी जो तमामु पुअर हूंदो आहे, लो इनकम ग्रुप वारा, लो इनकम ग्रुप थो अचे, ऐं उन जे करे सॼी सिंध मां था अचनि, कराची मां था अचनि, हर जाइ खां अचे थो। ऐं उहो तमामु मौक़ियो थो ॾिसे त हुनखे का बि जॉब प्राइवेट गवर्नमेंट जी कहिड़ी बि मिलेसि थी, उहो छॾे थो वञे। इन करे थिए थो। पोइ छोकिरा ईअं ड्रॉप आउट था थियनि, कुझु फाइनेंशियली नथा सस्टेन करे सघनि त उहे ड्रॉप था, उन्हनि जो बि रेशियो इलाही आहे।
ऐं हाणे बि इहो जेको रेशो मां सिंडिकेट ते मेंबर आहियां त मां हुनखे चवंदो आहियां वाइस चांसलर खे त जेको शागिर्द एडमिट थिए थो पोइ उनजो जेकॾहिं फ़ी बि न अथसि त उहा यूनिवर्सिटी पंहिंजे पुअर बॉयज़ फंड हेॾां होॾां करे ऐं उनखे वञणु न ॾिए उन डिग्री कोशिशि करे त उहो कंप्लीट करे निकिरे फाइनेंशियल प्रॉब्लम जे करे न वञे यूनिवर्सिटी मां इहो मुंहिंजो हमेशह डिस्कशन मेन पॉइंट हूंदी आहे सिंडिकेट में जिते विहंदा आहियूं असां इहो ई ॻाल्हि कंदा आहियूं पोइ वरी यूनिवर्सिटीअ में एक्टिव इहो एकेडमिकली मूंखे सुठो मौक़ो मिली वियो वॾनि मीटिंग्स में वञण जो हेॾां होॾां कराची यूनिवर्सिटीअ जो मां बोर्ड ऑफ स्टडीज़ जो मेंबर तक़रीबन 74-75 में थियुसि ऐं रिटायरमेंट ताईं मां पोइ उन में कराची यूनिवर्सिटी जो बोर्ड ऑफ स्टडीज़ जो मेंबर रहियुसि ऐं तंहिंखां पोइ सिलेक्शन बोर्ड उन में से बोर्ड ऑफ स्टडीज़ जा मेंबर रहियो जी हा त 74 खां वठी त लॻभॻि 40 साल रहियो ईअं कराची यूनिवर्सिटी में विच में थोरा ठीकु अचनि था आहे, गैप्स हा। तक़रीबन इहो उन्हनि खे तव्हां मां फ़ाइदो कहिड़ो पियो उन्हनि खे असां कोर्सिस डिज़ाइन कंदा आहियूं बेसिकली जेको बोर्ड ऑफ स्टडीज़ जो कमु आहे उहो कोर्सिस डिज़ाइन करण जो आहे हिकिड़ो फंक्शन ॿियो इहो त रिसर्च कहिड़ी थियणु खपे इहो ऐं टियों पोइ उनखे रिसर्च खे कॉमन इंडस्ट्रीअ सां अमलगमेट करे ऐं कीअं सोसाइटीअ में उहो नॉलेज स्प्रेड करे माना उहा किराना लाजी ठाहींदा हा, आहियो उहा सॼी बोर्ड ऑफ स्टडीज़ ठाहींदी आहे ऐं अॻे इहो पेपर सेटर्स वग़ैरह एग्ज़ामिनर्स बि उहे सेट कंदा हाणे बि एमफिल पीएचडी जा जेके आहिनि हितां थींदा आहिनि पोइ वरी ॿियनि बॉडीज़ में वेंदा आहिनि सो इहो एकेडमिक जेको स्ट्रॉन्ग होल्ड हर यूनिवर्सिटीअ में उहा बोर्ड ऑफ स्टडीज़ आहे पोइ उनखे जेको आहे अप्रूवल वरी एकेडमिक काउंसिल ॾींदी आहे बोर्ड पोइ सॉरी फैकल्टीज़ में वेंदो आहे बोर्ड ऑफ फैकल्टीज़ पोइ वरी एकेडमिक काउंसिल में सो इहो हिकिड़ी ट्री वांगुरु आहे सो इहो बिल्टअप शुरू हुतां पहाड़ जेका अथसि सा बोर्ड ऑफ स्टडीज़ आहे सो मां कराची यूनिवर्सिटी रहियुसि क़ाइद आज़म यूनिवर्सिटीअ जो कुझु वक़्तु पर शॉर्ट पीरियड हिकिड़ो टेन्योर मां हुते क़ाइद आज़म यूनिवर्सिटीअ में जो बि बोर्ड ऑफ स्टडीज़ जो मेंबर रहियुसि NED यूनिवर्सिटीअ में सिलेक्शन बोर्ड में वाइस चांसलर कलाम हूंदो अब्दुल कलाम उहो मूंखे तमामु बसि फ़ोन कंदो त सुभाणे मीटिंग आहे तूं अचु त उन मूंखे 3 सब्जेक्ट्स में विहारींदो हुओ हिकिड़ो मैथमेटिक्स कंप्यूटर साइंस ऐं स्टैटिस्टिक्स सो उन्हनि जे प्रोफेसर ताईं एसोसिएट प्रोफेसर ताईं जेके इंटरव्यूज़ थींदा ऐं हेठां लेक्चरर असिस्टेंट प्रोफेसर चइनी कैडर्स में मूंखे कलाम साहब घणी इज़त ईंदो हो ऐं NED यूनिवर्सिटीअ में मां उन्हनि सभिनि ते रहियुसि सिलेक्शन ते ऐं इहे 3 जेके आहिनि मां सम्झां थो NED यूनिवर्सिटी पंहिंजे पर में वॾी यूनिवर्सिटी आहे इंजीनियरिंग पाकिस्तान जी क़ाइद आज़म यूनिवर्सिटी रिसर्च ऐं इन में सभ खां वॾी ऐं हाई रैंकेड यूनिवर्सिटी आहे ऐं कराची यूनिवर्सिटी पंहिंजे मट पाण आहे वॾे शहर में आहे इन जे करे हिते जेको आहे सो कॉम्पिटिशन इहो तमामु घणी आहे उन्हनि ते बि मूं कंट्रीब्यूट कयो कराची यूनिवर्सिटी जो मां शागिर्द बि हुयुसि वरी हुते चेयरमैन थियुसि त उन्हनि खे मूंखे घुराईंदा हुआ सभु जेके चेयरमैन थींदो हो त पोइ सिंध यूनिवर्सिटी में हलो अॻिते सिंध यूनिवर्सिटीअ में मूं स्ट्रेंथ पंहिंजी डिपार्टमेंट जी स्टूडेंट जी वधाई एनरोलमेंट वधाई ऐं पोइ असांखे हिकिड़ो कंप्यूटर गवर्नमेंट जे पारां मिलियो वैक्स कंप्यूटर वॾो सिस्टम हुई पर उहे कंप्यूटर वरितऊं पोइ वरी इहो जो एटॉमिक एक्सप्लोजन कई नवाज़ शरीफ़ वारे दौर में त पोइ हर शइ सेंक्शन्स लॻी विया ऐं इहे कंप्यूटर बि कंहिं जाइ ते फ्रीज़ थी विया हालांकि पैसा वैसा गवर्नमेंट ॾेई चुकी पोइ वरी इहे घणे वक़्त खां पोइ इहे आया मिलिया पोइ उहो कंप्यूटर मिलियो ऐं उन ते असां डिपार्टमेंट ठाही कंप्यूटर साइंस जी हिकिड़ी जेका आहे असां मैथमेटिक्स में एटॉमिक एक्सपीरियंस त थियो 98 में 28 में 98 में थियो या उन खां अॻे थियो 98 में ठीकु त बसि उन खां पोइ ई यकदमि हिकिड़ो 2 साल सम्झो त 98 त कहिड़ो साल थी वियो 99 2000 खन में 2000 खां पहिरीं थियो आहे 87 में असांखे मिलियो आहे कंप्यूटर मां कुझु शायदि भुलां थो त एटॉमिक एक्सप्लोजन जे करे फ्रीज़ थियो पर असांखे इहो 87 में मिलियो आहे 87 86 में पोइ इन कंप्यूटर जे ज़ोर ते जेको आहे सो असां डिपार्टमेंट खोली इहो कंप्यूटर जेको आहे सो VC साहब असांखे ॾिनो मज़हर सिद्दीकी वाइस चांसलर हो त उन असांखे ॾिनो त तव्हां VC त 4 ॾिठा न
साईं गुलाम साईं गुलाम मुस्तफ़ा कयो शाह, गुलाम मुस्तफ़ा शाह, पोइ वरी AR शाह, पोइ गुलाम मुस्तफ़ा शाह खां पोइ यार शाह आयो या ॿियो को आयो, नबी बख्श, डॉक्टर नबी बख्श बलोच आयो, AR शाह त पोइ आयो, आरे शाह, आरे शाह जेको आहे सो घणो पोइ आयो, अबड़ो साहब आयो, इलियास अबड़ो साहब, इलियास अबड़ो आयो, तंहिंखां पोइ इलियास त शेख अयाज़ खां पोइ आयो। शेख अयाज़ खां पोइ शेख अयाज़ जो दौर ॾिठोसीं, इलियास अबड़े जो दौर ॾिठोसीं, शेख गुलाम मुस्तफ़ा शाह जो दौर ॾिठोसीं, इलाही वाइस चांसलर हुआ लाइन में जेके थिया। मां आख़िरी आहे मज़हर साहब, आख़िरी मज़हर साहब हो, 2 टेन्योर्स उनखे हिकिड़ो टेन्योर कंप्लीट कयईं, पोइ वरी ॿियो दफ़ो आयो, उहो आयो, विच में आरे शाह आयो ऐं नज़ीर मुग़ल आयो, इहे सभु वाइस चांसलर इलाही हुआ। मुंहिंजो तक़रीबन जेको आहे सो 39 इयर्स जो आहे एक्सपीरियंस एजुकेशन डिपार्टमेंट में, जंहिंमां 2-3 साल मां सम्झो त कया हूंदा कॉलेजिस में, बाक़ी त हिते ई कयोसीं। 39 मां 3 कढो 36 इयर्स, लंबो अर्सो आहे। हा बाक़ी त उन 36 में हाणे तव्हां उहा जेका कंप्यूटर साइंस उहा डिपार्टमेंट पहिरियों दफ़ो खोलियो था। इहो असां वटि कंप्यूटर टेक्नोलॉजी हूंदी हुई फिज़िक्स में, उहा डिपार्टमेंट हुई। हीअ मूं सॉफ्टवेयर साइट ते खोली, जेका घणो कमु थी अचे, नौकरियूं घणियूं थियूं मिलनि। ऐं इहा पहिरियों BSc जेको ऑनर्स हो सॼे पाकिस्तान में, उहो सिंध यूनिवर्सिटीअ कढियो कंप्यूटर साइंस में। पोइ MSc बि असां कढी, उहो पोइ असां वारो ई मॉडल तक़रीबन सभिनि यूनिवर्सिटीज़ फॉलो कयो, जेको मूं ठाहियो कंप्यूटर में, कोर्सिस वग़ैरह ठाहियासीं, बोर्ड ऑफ स्टडीज़ मां अप्रूव करायासीं, उहे ई वरी ॿियनि यूनिवर्सिटीज़ बि उहे ई तक़रीबन उहे ई एडॉप्ट कया। सो ग्राउंड वर्क सॼो हिन कंप्यूटर साइंस में असांजो थियल आहे। न पर मैथमेटिक मां तव्हां कंप्यूटर ॾे कीअं शिफ्ट थियो? कंप्यूटर असांजो बाय प्रोडक्ट आहे न, जेको मैथमेटिक्स पढ़ंदो हुनखे कंप्यूटर थोरो घणो पाण ई ईंदो, इहे जेके बेसिक एल्गोरिथम्स वग़ैरह ठाहिजनि था, उहे मैथमेटिशियन था ठाहिनि। ॿियो ज़मानो चेंज बि थियो, जेका मॉडर्न मॉडर्न टेक्नोलॉजी जंप कयो अची अथसि। वई, कंप्यूटर जे करे मैथमेटिक्स खे बि इलाही चेंज करिणो पियो। उहे चेंजिस बि आणियूं पियूं सिलेबस में, उहे चेंजिस बि आंदियूंसीं। पोइ हिते तव्हां वटि फैकल्टी हुई? फैकल्टी मूं वटि कोन हुई। अच्छा, हिकिड़ो हमरा इस्लामाबाद मां करे आयो, उनखे मूं रखियो कंप्यूटर साइंस में। पोइ उन ज़माने में असां कंप्यूटर वारी डिग्री में तक़रीबन 60-70% मैथमेटिक्स ई पढ़ाईंदा हुआसीं। अच्छा, पोइ आहिस्ते आहिस्ते उहा कढंदा वियासीं, कंप्यूटर साइंस जा माण्हू ईंदा विया त उहे वधाईंदा वियासीं। पोइ हुनजी प्यूरिफिकेशन थी हाणे वई। मां तो 10% हूंदी मैथमेटिक्स, 90% कंप्यूटर साइंस जा सब्जेक्ट्स आहिनि, जेको हींअर कोर्सिस पिया हलनि। मैथमेटिक्स तमामु घटि थी, जेका नॉमिनल ॿियनि सब्जेक्ट्स में मैथमेटिक्स खां सवाइ को सब्जेक्ट कोन थो हले। मैथमेटिक्स मूं त कंपलसरी बायोलॉजी वारनि ते बि कराई हुई, पर हाणे मुंहिंजे निकिरण खां पोइ मां ॿुधां थो त उहा उन्हनि हटाए छॾी, छाकाणि मैथमेटिक्स खां डिॼनि था माण्हू। हालांकि मैथमेटिक्स प्रॉब्लम्स कोन थी क्रिएट करे, पर प्रॉब्लम्स जी सोल्यूशन थी ॾिए। जेको जनरली कंसेप्ट आहे त मैथमेटिक्स जेका आहे सा घणा प्रॉब्लम्स थी क्रिएट, बट वी डोंट, वी प्रोवाइड सोल्यूशन्स। जेका सोल्यूशन आहे हर शइ जी, जिते माण्हू अची अटके थो, उहा मैथमेटिक्स थी थिए। मैथमेटिक ते कंक्रीट ओपिनियन ॾियो, छा आहे इहा? मैथमेटिक्स जो नॉलेज जेको जीअं मूं तव्हां ॿुधायो त नंबर्स खां शुरू थो थिए, पोइ अॻिते वधंदो थो हले, पोइ वरी अॻे कंप्यूटर कोन हूंदो हो त एप्रोक्सीमेशन्स थींदा हो, कैलकुलस वग़ैरह जूं इहे ब्रांचिस अची वेंदियूं, उन सां गॾोगॾु वरी असां वरी प्योर मैथमेटिक्स बि हलंदी हूंदी। हाणे मैथमेटिक्स जेका हिकिड़ो लेबनीज़ मैथमेटिशियन पैदा थियो जंहिं कैलकुलस ठाहियो, इहो 16वीं सदीअ में हो, उहो अञा हले पई। पर जेका 17वीं 18वीं 19वीं सदीअ जी मैथमेटिक्स सम्झो त 18वीं 19वीं सदी जी मैथमेटिक्स अञा इस्तेमालु ई कान थी हूंदी। उहा असां एॾो एडवांस निकिरी था वञूं, पोइ आहिस्ते आहिस्ते उहो उन जूं एप्लीकेशन्स ॿियनि फील्ड्स में बि थियूं अचनि ऐं प्रैक्टिकल लाइफ में बि थियूं अचनि। इमीडिएटली नथी अचे मैथमेटिक्स कम में, उहो इलाही वक़्तु थो लॻे। न पर उहो तव्हां जेके चओ था विच में गैप्स रहिजी था वञनि, त फैकल्टी में बि उहे फील कया तव्हां त जेकर ही शयूं हिते? हा, ओॾी महिल शुरूअ में असांखे थोरी दिक़त थी पए, पर मूं उनखे मैनेज कयो। ॿियनि डिपार्टमेंट्स मां बारो कंदा हुआसीं स्टाफ, फिज़िक्स मां कंदा हुआसीं,
कंप्यूटर टेक्नोलॉजी असां वटि ऑलरेडी उतां कुझु स्टाफ बारो कंदा, उहे विज़िटिंग चवंदा आहिनि प्रोफेसर, उहे घणा गॾु करे पर उन्हनि खे पढ़ाईंदा हुआसीं। पोइ वरी एंड में हाणे असांजा पंहिंजा माण्हू इलाही थी विया आहिनि। सुठा वीसी कहिड़ा ॾिठव? वीसी मुंहिंजे सम्झ में उनखे जेको आम तरह सां एवेल्यूएट थो कयो वञे उहा ग़लति एवेल्यूएशन आहे उनजी। इनखे ॿ टे शयूं आहिनि जेके वीसी कहिड़ो सक्सेसफुल आहे ॾिसणु खपे। वीसीशिप जेका हलाए थो उनजे पंहिंजे दौर में उहा ॾे वठि करे शागिर्दनि सां थो मिली वञे, एडमिनिस्ट्रेशन सां थो मिली वञे ऐं नमूने सां हू मिड़ई पंहिंजो सुर बचाए ऐं कमु करे थो, जीअं गोड़ बि न थिए ऐं यूनिवर्सिटी बि हलंदी रहे, क्लास बि हलंदा रहंदा। हाणे ॾिसणो इहो आहे त जितां हुन यूनिवर्सिटी खईं ऐं जिते छॾियईं उन में छा फ़र्क़ु आहे ऐं उन में रिसर्च कहिड़ी थी उहा मोस्ट इम्पॉर्टेंट आहे। छाकाणि यूनिवर्सिटीअ जो जेको पर्पज़ आहे उहो यूनिवर्सिटी जेका आहे सा यूनिवर्सल नॉलेज खे गॾु करे ऐं पोइ वरी उनखे सोसाइटीअ में फैलाए थी ऐं सोसाइटीअ में फैलाए थी त उन में कहिड़ो फ़ाइदो थियो, नुक़सानु थियो, त उनजो एंड में कैलकुलेट करणु खपे। हाणे उन में इहो त थियो एकेडमिक साइड, ॿियो थिए थो एडमिनिस्ट्रेटिव साइड। एडमिनिस्ट्रेटिव साइड में असां जूं सभु यूनिवर्सिटियूं फाइनेंशियली तमामु बुरी हालति में क्रिटिकल स्टेज ते पहुची चुकियूं आहिनि। हाणे उते उहो कीअं थो मैनेज करे, के वाइस चांसलर अहिड़ा बि आया जो मां जे रिटायरमेंट खां पहिरीं मां सेनेट में इहो सुवालु पंहिंजो त बाबा पेंशन फंड असांजो रखियो अथव हुन में या न रखियो अथव। पोइ मूं काफ़ी सालनि जा गॾु कराए पैसा पोइ मां निकितो हुउसि यूनिवर्सिटीअ मां, पर मुंहिंजे निकिरण खां पोइ वाइस चांसलर ऐं DF मिली उहे करोड़े रुपया हुआ पेंशन फंड्स जा, उहे सभु वरी लोकल में कपाए छॾियऊं कमनि में। हाणे उहो पेंशन जेका आहे सा यूनिवर्सिटीअ खे ॾियणु ॾुखी थी थियो वञे कॾहिं कॾहिं, छाकाणि फंड्स आहिनि ई कोन। उहे सभु वाइस चांसलर, उहो ॾिसणो पवंदो त कंहिं वाइस चांसलर केतिरो ध्यानु कयो आहे पैसनि जो। मुंहिंजे नज़र में इहो एडमिनिस्ट्रेटिवली। तव्हांजो रहिया आहियो 40 साल सिंडिकेट में बि आहियो अॼु ॾींहं ताईं। सिंडिकेट में मां तक़रीबन 1973 में 74 में पहिरीं सिंडिकेट आई आहे, उन खां वठी उन में मेंबर हुउसि ऐं 1982 में ताईं जेके बि अची ईंदा रहिया सिंडिकेट जा कोशिशि कंदा आहिनि वाइस चांसलर त मिड़ई सिंडिकेट न हुजे, सो जॾहिं हुनजो टेन्योर पूरो थींदो आहे त वरी री इलेक्शन में मिड़ई वरी 2-2 साल ईअं विच में न पंहिंजी राय त ॾियो न। जीअं राय छा ॾियां त वीसी साहिबान जेके आया तव्हां जिन खे ज़ाती तौर कंहिंखे बि नथो, कंहिंमें का शइ सुठी कंहिंमें का जंहिंमें जेका शइ सुठी आहे उहा ॿुधायो, जंहिंमें जेका शइ सुठी न। मसलन इलियास अबड़ो तमामु 100% ऑनेस्ट साफ़ सुठी नेचर एकेडमिशियन हो तमामु वॾो, पर उनजी सख़्ती वख़्ती अहिड़ी उहा हिकिड़ी उनजी जेका मैनेजमेंट साइड हुई उहा एतिरी स्ट्रॉन्ग कान हुई, वीक हुई। हिकिड़ी थी थिए माइक्रो मैनेजमेंट जंहिंमें सुई धागे ताईं बि साफ़ माण्हू करे थो, घर में बि करे थो माइक्रो मैनेज। त कुझु वाइस चांसलर पैसनि जो ख़्यालु कोन कंदा हुआ, जीअं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह हो, उहो पैसनि जो ख़्यालु कोन कंदो, पंहिंजे मज़े सां हर शइ करे वेंदो हो। तंहिंखां पोइ शेख हयात आयो, उन जे ज़माने में उन पेंशन फंड्स खे काफ़ी डैमेज कयो, पोइ वरी मूं झलियोमांसि त इहो कोन थींदो ऐं अहिड़ी तरह सां नज़ीर मुग़ल आयो, ॿियो गुरफत आयो, ॿिया वाइस चांसलर आया। इन पेंशन वारे फंड जो बेड़ो ॿुॾे छॾियो, ख़तमु ज़ीरो करे छॾियऊं सभई, खणी उतां जेका डेफिशिएंसी थी थी आहिनि। हींअर बि मूं DF खे चयो त बाबा सभु यूनिवर्सिटियूं कर्ज़ थियूं खणनि, तूं छो थो खणी, तोखे केरु थो रोके, इहो राइट ऑफ थींदो, गवर्नमेंट पाण ई पे कंदी, बैंकुनि खे त ॾींदी न पैसा वापसि। ऐं मार्गेज कबियूं आहिनि जायूं, उन्हनि खे मार्गेज करे पैसा खण। त वाइस चांसलर जेको कलोड़ो साहब हो चई साईं काज़ी साहब तव्हां जेको टेंडर कमेटी आहे चेयरमैन हो त तव्हां इहे ठीका एॾा सस्ता ॾिनो त कंस्ट्रक्शन एॾी सस्ती कराई आहे जो उन्हनि जायुनि जो वैल्यू ई बुक ते तमामु थोरो आहे, उन असांखे मिले ई कोन थो कर। पोइ इहे थियनि था वाक़िया, दे हैव द फाइनेंशियल। पर मां हमेशह हिननि खे चवंदो आहियां त छाकाणि मां 2-3 महीना हिते गवर्नमेंट में बि हुउसि, एडिशनल OSD हायर एजुकेशन हुउसि, त उते इहे फंड्स रिलीज़ करणु मुंहिंजी रेस्पॉन्सिबिलिटी हूंदी हुई। पना अली शाह सेक्रेटरी हो, उनजे अंडर मां नौकिरी कई ऐं पैसा असां डिटरमिन कंदा हुआसीं त कंहिंखे यूनिवर्सिटी केतिरा फाइनली असां वटि ईंदा। त
त मूं ॾिठो त कराची यूनिवर्सिटी वारनि इहो ओडी वठंदा हुआ सभु वाइस चांसलर, सो उहे उन्हनि छा कयो आहे जो ओडीअ खे कर्ज़ में कन्वर्ट करायो अथनि। त मां जॾहिं वियुसि वापसि सिंधी यूनिवर्सिटीअ में त मूं वीसीअ खे चयो त इहा ओडी जेका थी आहे हिन खे कर्ज़ में कन्वर्ट कयोसि। कराची कराए थी त असां छो न करायूं, त उन पोइ ज़ीरो करे डेफिशियल ऐं कर्ज़ में उहो कन्वर्ट करे छॾियईं। हाणे जॾहिं बैंकियूं थियूं वापसि डीनेशनलाइज़ त उन्हनि खे क्लीन करिणो पियो इन्हनि गवर्नमेंट खे ओडी वोडी ते उहो सॼियूं, त उहो असांजी ओडी बि सॼी जॻह 7-8 करोड़ हुई उन वक़्त में कर्ज़ो उहो वाइप आउट थी वियो, कराची यूनिवर्सिटी जो वाइप आउट थी वियो। सो इहो बि गवर्नमेंट खां कीअं पैसा वठिजनि इहो वॾी हुनर जो कमु आहे ऐं हर वाइस चांसलर खे कोन थो अचे इहो करणु। तव्हां टीचर्स एसोसिएशन जो ख़्यालु कीअं आयो तव्हांखे? मां जॾहिं यूनिवर्सिटीअ में आयुसि 1968 में त इहा टीचर्स एसोसिएशन नई ठही जंहिंमें डॉक्टर हाले पोटो, डॉक्टर मुमताज़ काज़ी, डॉक्टर टालपुर साहब ऐं ॿिया केतिरा ई जेके वॾा असांजा प्रोफेसर हुआ उहे सभई केमिस्ट्रीअ जे हाल में गॾु थींदा हुआसीं ऐं पोइ असां हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन जोड़ियो ऐं उन कॉन्स्टिट्यूशन जेको जोड़ण में मुंहिंजो बि कंट्रीब्यूशन हो उन महिल इहे प्रोफेसर मूंखे वात ॻाढ़ो छोरो चवंदा हुआ पर बहरहाल आई वॉज द जूनियर मोस्ट, सो इहो आम जुमिलो चयो वेंदो आहे। ॿियो काज़ी साहब गॾु हो तव्हां सां? मुमताज़ साहब इहो गॾु आहे, सभु गॾु आहे। डॉक्टर फ़ान ओला इंजीनियरिंग कॉलेज में सभु गॾु आहे। पोइ इहा एसोसिएशन ठही, उनजी इलेक्शन थी जंहिंमें डॉक्टर मीर नूर मोहम्मद टालपुर प्रेसिडेंट थियो ऐं शुजातुल अकबर ॿियो प्रोफेसर हो ज़ूलॉजीअ जो सेक्रेटरी हो, ॿियनि जा नाला मूंखे यादि कोन्हनि, इहे ॿ थिया। तंहिंखां पोइ वरी जॾहिं इन्हनि 1-2 साल इलेक्शन कान कराई, बराबरि वरी जॾहिं ॿी इलेक्शन थी त उन में डॉक्टर जब्बार जुणे जो थियो प्रेसिडेंट, वरी उन इलेक्शन बंदि करे छॾी। पोइ वरी जॾहिं मां खे आया कुझु टीचर्स मूंखे चयूं त तव्हां हाणे वरी असांखे लीड कयो ऐं तव्हां अचो, इहो जनरल बॉडी था घुरायूं त इन एसोसिएशन खे रिवाइव कयूं। मूं चयो बाबा इहे फलाणा उस्ताद अथव उन्हनि वटि वञो, मां बि उन्हनि खे फॉलो कंदुसि। मां मोटी आयो आहियां यूनिवर्सिटी में, गवर्नमेंट जी बि नौकिरी छॾे त मुंहिंजी ज़मीन आहे मीरपुर ख़ासि में, उनखे वञी संभालियां, न त मुंहिंजो गुज़र सफ़र हिन पघार मां पूरो नथो थिए। सो मूंखे महिरबानी करे माफ़ु कयो। पोइ मुंहिंजो मां वञी पुछो, पोइ कुझु उहे विया टीचर्स खे उन्हनि खां वञी पुछियऊं, नाला नथो मां खणा उन्हनि जा। पोइ उन्हनि अक्सरियत चवनि त बाबा न, उते हिकिड़ो वेपन हूंदो वाइस चांसलर जे हथ में वॾे में वॾो, त असांजो ख़ैरपुर में कैंपस नओं खुलियो। पोइ जेको टीचर हेॾे होॾे थोरो वीसीअ सां डिसएग्री कंदो त उनखे ख़ैरपुर कैंपस ट्रांसफर करे छॾींदा। ख़ैरपुर माना पुलिस लाइ थरो? हा, बसि पोइ होॾां हलिया वेंदा, पोइ तकलीफ़ में पइजी वेंदा। नेचुरली 2 घर न मेंटेन कनि त उस्ताद माण्हूअ खे पंहिंजी मानी खाइणी हूंदी आहे, मुश्किल थींदी आहे। पोइ इहे विंडिक्टिव कहिड़ा वीसी वधीक रहिया? इहे कढिया त शेख हयात घणा उन कढिया, पोइ वरी उन्हनि ते स्ट्राइक थी, पोइ वरी उहे रेस्टोर थिया वापसि, पर ही केप्ट ऑन यूज़िंग ॿियनि खे। पोइ एंड में वरी उन्हनि खे त नौकिरीअ में 7 खे टर्मिनेट कयो हुई इन जे कंसेंट सां गवर्नमेंट जे। केरु थिया? इलियास अबड़ो, इलियास अबड़ो, इहे मूंखां नाला कयूम भट्टी साहब हो, हा, 2 ॿिया बि इलाही हुआ, महताब हुई, हिकिड़ो तनवीर हो, न महताब त पोइ आई आहे लेट, उन वक़्त में महताब हुई कान। तनवीर हूंदो हो पॉलिटिकल साइंस में, उहो ख़ालिद आखूंद हो, इहे 6-7 हुआ। पोइ हुन मूंखे इंटरव्यू ॾिनो आहे पंहिंजे प्रोफेसर चंद्र नवाज़, त शेख हयाज़ जे ख़िलाफ़ु जुलूस निकितो वॾो, उन में महताब हुई, इलियास अबड़ो बि हो, उहो कंहिं ॿिए इशूअ ते हूंदो। अच्छा, उहो महताब त लेट अपॉइंट थी आयो, आई डोंट नो इफ शी वॉज इन द शेख हयाज़ टाइम। मूंखे हाणे रिकॉल करिणो पवंदो त या कहिड़े साल में अपॉइंट थी आहे, पर मां सम्झां थो इन जी अपॉइंटमेंट शेख हयाज़ कई आहे या शेख हयाज़ खां पोइ थी आहे, पर हूंदी त बिल्कुलु हूंदी। जेकॾहिं उस्ताद हूंदी त महताब जेका आहे सा आउट राइट वेल स्पोकन लेडी हुई, अञा बि आहे, उहो ॻाल्हाए थी इशूज़ ते, सो बिल्कुलु निकिती हूंदी। पर
चंड वारो ग्रुप पावर में कोन हो, असां वारो ग्रुप पावर में हो। असां जेका बि एक्टिविटी कंदा, चंड वारा हुन शायदि इलेक्शन विड़ी हुई हिकिड़ी, मूंखे यादि थो पए जॉइंट सेक्रेटरी थियो या पर ग्रुप असांजो हो सदाईं। पोइ उन में साईं माना जे लिस्ट ठाहियूं त सिंध यूनिवर्सिटी जी जेका एजुकेशन आहे, जेकॾहिं 1968 खां तव्हां आयो हुते, त उहा विद द पैसेज ऑफ टाइम मथां खां हेठि वई आहे या हेठां खां मथे वई आहे? साईं इहो ॾिसो न, वॾे में वॾो प्रॉब्लम यूनिवर्सिटीअ में पैसे जो आहे। ऐं माना जेसिताईं HEC या UGC जा फंड्स जेके आहिनि से कोन था मिलनि। ऐं सिंध यूनिवर्सिटीअ सां थोरी ज़्यादती बि कंदा, उनखे घटि था ॾियनि। जेकॾहिं तव्हां काइदे आज़म यूनिवर्सिटीअ जो पर कढंदो रेशो पर स्टूडेंट, उनखे केतिरा पैसा था मिलनि, ऐं सिंध यूनिवर्सिटीअ खे केतिरा था मिलनि, त सिंध यूनिवर्सिटी उनजे अधु जेतिरा कोन था मिलनि। ऐं इन जो यूनिवर्सिटीज़ जे इस्टेब्लिशमेंट जो हाणे इस्लामाबाद जे शहर में 30 यूनिवर्सिटीज़ आहिनि। कहिड़े हिसाब सां? असांखे त को फ़ाइदो कोन्हे। उहे पंजाब जे मथियों पंजाब जेको आहे, सिर्फ़ु उन जा शागिर्द उन में वञनि था। इहो हिकिड़ो उन्हनि जो पंजाब यूनिवर्सिटी जे मथां यूनिवर्सिटी जो थी थो वञे हिसो, पर ॿियो त कंहिंखे बि फ़ाइदो कोन्हे। पर 30 यूनिवर्सिटियूं आहिनि हुते। पॉपुलेशन जे हिसाब सां जे एवरेज कढिए त पोइ उन हिसाब कराचीअ में घटि 2000 यूनिवर्सिटियूं थियणु खपनि, त उहो कोन्हे न लेखो। इन जे करे कुल मां मञो हींअर 250 या 300 यूनिवर्सिटी आहिनि पाकिस्तान में, त 30 यूनिवर्सिटी हिकिड़े नंढड़े शहर में, नाइंसाफ़ी आहे। न पर जेकॾहिं तव्हां चओ था त फलाणी यूनिवर्सिटी काइदे आज़म यूनिवर्सिटी जे अधु जेतिरा पैसा सिंध यूनिवर्सिटी खे था मिलनि, त पोइ फैकल्टी एफिशिएंसी या आउटपुट अधु जेतिरो आहे? सॼी थिए थी डैमेज थी वञे न। इन करे असांजो इंफ्रास्ट्रक्चर सिंध यूनिवर्सिटीअ जो इहो आहे त कंप्लीट रेजिडेंशियल यूनिवर्सिटी आहे। तक़रीबन 80% ॿार असांजे हॉस्टल्स में था रहनि, ऐं हिननि में छोकिरियूं बि थियूं रहनि। ऐं जेको आहे कॉलोनी बि असांजे टीचर्स जे रहण जी जेका आहे असांजी पंहिंजी आहे। उते पाणीअ जो निज़ाम, पाणी पंहिंजो था कढूं, ड्रेनेज गटर सिस्टम असांजो पंहिंजो आहे, बिल्डिंग्स असांजूं पंहिंजियूं आहिनि। झाड़ू पोचो ॾियणु हिननि खे गिटियुनि बिटियुनि खे उन ते असांखे पंहिंजो थो ख़्यालु करणु पए। स्पोर्ट्स ग्राउंड्स असांजा पंहिंजा आहिनि। इहे हर शइ जेका सिंध यूनिवर्सिटी हर शइ ते ख़र्चु करे थी। काइदे आज़म यूनिवर्सिटीअ में एतिरो ॿियनि शयुनि ते ख़र्चु न आहे। उन्हनि जो सिर्फ़ु फैकल्टीअ ते घणो ख़र्चु आहे, ऐं फैकल्टी बि उन्हनि जी चङी ख़ासी सुठी बि आहे, इट इज़ गुड। ऐं सुठो आहे हिकिड़ी यूनिवर्सिटी पाकिस्तान जी जेका रैंकिंग में अचे थी, काइदे आज़म थी अचे, ॿी लम्स थो शायदि अचे, लाहौर वारी जेको आहे। लम्स जा फाइनेंसर्स बाबर साहब, उहे त उतां जा लोकल फिलैंथ्रापिस्ट जेको कराचीअ जो अहमद दाऊद जी फैमिली, उहे बि हिते लैंग्वेज राइट्स खां पोइ लॾे विया ऐं वञी लाहौर में रहिया। ऐं उन सां असां बि हिकिड़ो दफ़ो मां, अब्दुल गफ़ार सूमरो ऐं साईं जेको सखर यूनिवर्सिटी वारो निसार सिद्दीकी, उन सां मिलिया हुआसीं। त असांखे तूं एफिलिएशन ॾिए त असां तुंहिंजो इदारो हैदराबाद में ऐं सिंध में किथे। हुन चयो त सुवाल ई कोन थो पैदा थिए, मुंहिंजे जेका असांजी हालति करे कराचीअ मां कढियो अथनि, सिंध जो नालो ई असांजे साम्हूं न वठो। पैसा खपनि बसि, असां तव्हांखे ॾींदासीं, पर एफिलिएशन हिन इदारे जी न ॾींदासीं, उहो कोन ॾिनऊं। बहरहाल उहे उन्हनि खे तमामु घणा, उहो प्राइवेट सेक्टर जो इदारो आहे, उन्हनि खे पैसे जी परवाह कान्हे, उनजे करे उहे थ्राइव कनि था। ऐं हिते असां को रिसर्च प्रोजेक्ट ठाहींदा आहियूं त उहो HEC वारा उहे पहिरीं उनजी एवोल्यूशन कंदा आहिनि, हे कंदा उहो कंदा, पोइ ग्रांट कंदा। जेसिताईं हिन प्रोसेस में उहो माण्हू ई लॾे वेंदो या कोन, वरी ॿियो माण्हू ईंदो, वरी उहो शुरू कंदो। जे मिली वई त हिकिड़े साल जी ग्रांट ॾेई वरी ॿिए साल बंदि कंदा आहियो। रिसर्च में तव्हांखे 4-5 सालनि लाइ उन प्रोजेक्ट ते कंटिन्यूअस ग्रांट खपे, विच में त ब्रेक कोन कंदव न। पर हाणे यूनिवर्सिटी हर हंधि वञे थी, हेठि लहंदी न, हेठि कान थी लहे। इहो रिसर्च, इहो तसुर रजायो आहे। असां वटि छा थियो आहे त एक्सपेंशन क्विकली तमामु घणी थी आहे। सिंध यूनिवर्सिटी जेका आहे, असां जनमु ॾिनो आहे केतिरियुनि यूनिवर्सिटी, लाड़कानो यूनिवर्सिटी, दादू कैंपस, तंहिंखां पोइ मीरपुर ख़ासि यूनिवर्सिटी,
ऐं हाणे नौशहर मुशर्रफ फेरोज़ में बि नौशहर आहे, यूनिवर्सिटी आहे। जे उहो कैंपस आहे कैंपस उते। आहे। ऐं इहे ॾिसो न ठटे में आहे, हा। हिन में हिन पासे बि आहे, बदीन वारे पासे बि आहे। बदीन आहे न? आहे हा। त इहो असांजा जेके टीचर वीचर उहे साॻिया इन्हनि पासे सॼा फैलिजी विया आहिनि। सो उन जे करे लॻे थो त स्टैंडर्ड डाउन विया आहिनि। स्टैंडर्ड डाउन कोन विया आहिनि, उहो जेको हर साल इहो बोर्ड ऑफ स्टडीज़ पंहिंजो सिलेबस रिवाइव कंदा आहिनि ऐं उहो जेतिरो एडवांसमेंट थिए थी उन सब्जेक्ट में उहा इनकॉर्पोरेट उन में कंदा आहिनि ऐं उहा पढ़ाईंदा आहिनि। बाक़ी हाणे आम माण्हू चए थो त ही छाकाणि त डिग्रियूं हर जाइ ते हर कैंपस ते इन्हनि में मिलनि थियूं त माण्हू सम्झंदा त असां मुफ़्त में था डिग्रियूं ॾियूं। ईअं त आहे, इन्हनि खे बि साॻियो पढ़ायो थो वञे। साईं, तव्हांजे ख़्याल में अॼु जी सिंध यूनिवर्सिटी मॉडर्न यूनिवर्सिटी चई सघूं था? मॉडल यूनिवर्सिटी कान्हे, पर कंहिंखां पोइ ते बि कान्हे। अच्छा। इट इज़ नॉट लाइक ऐं सिलेबस वाइज़ मॉडर्न चई सघूं? सिलेबस वाइज़ असां बिल्कुलु मॉडर्न आहियूं। हर डिपार्टमेंट जो वञी ॾिसंदव त उन में आहे बिल्कुलु सुठी वाध आहे, घटिताई कान्हे। न न, वाध न, मॉडर्न जो मतिलबु आहे त जेकॾहिं कैम्ब्रिज जो को प्रोफेसर हिते पढ़ाए। न, कैम्ब्रिज वारी लेवल असांजी कान्हे, उहा कंहिं बि यूनिवर्सिटी जी कान्हे, काइदेज़म यूनिवर्सिटी। न, ॿियनि खे छॾियो, ही थो न, सिंध यूनिवर्सिटीअ में कान्हे। हाणे कुझु डिपार्टमेंट्स मथे चढ़ियूं आहिनि, मसइला इंग्लिश डिपार्टमेंट असांजी सिंध यूनिवर्सिटी जी चङो मथे चढ़ी वई आहे। ऐं ॿियूं बि इहा जेका आहे फैकल्टी ऑफ फार्मेसी आहे उहा चढ़ी आहे। कंप्यूटर साइंस मैथमेटिक्स चढ़ी आहे। ॿियूं बि डिपार्टमेंट्स आहिनि, कंप्यूटर टेक्नोलॉजी हो चढ़ियूं आहिनि। पर मुंहिंजो कॉन्सेप्ट अञा बि ॿियो आहे। मां चवंदो हुउसि त छोकिरा भले 100 तव्हां एडमिट कयो या वॾो नंबर मूं एडमिशन एज़ अ डीन डबल हर डिपार्टमेंट जो फ्लैट सां वीसीआई चई डबल ट्रिपल जेतिरो हुननि जी कैपेसिटी उन खां घणो कराए। छाकाणि असां वारो छोकिरो अटेंडेंस वाइज़ तमामु घटि थो अटेंड करे ऐं हुन वटि ख़र्चु वर्चु आहे कोन। पोइ 2 हफ़्ता अड़ंदो, वरी कपिड़ा लटाए मेरा वेरा थींदा त वरी वेंदो घरु, वरी हफ़्तो खनि होॾे रही इहो सॼो सामान पंहिंजो ठीकु ठाकु अछो करे इस्त्रियूं कराए खणी ईंदो। वरी हिते जेको आहे कपिड़े धोइण जी 1 वॻे जी बि धुआरणी अॼुकल्ह 100-150 रुपया लॻी पई आहे। त उहो किथां आणनि पैसा? उहो पोइ घर था वञनि ग़रीब, हुतां करायो था अचनि, ट्रांसपोर्ट मिड़ई टिकट कॾहिं वठनि था, कॾहिं ईअं ई था हलिया वञनि। त हाणे इहे फैक्टर्स तव्हां जेकॾहिं ॾिसंदव जिन हालतुनि में सिंध यूनिवर्सिटी जो छोकिरो पढ़े थो त मां सम्झां थो असां कैम्ब्रिज खां अॻिते आहियूं। बाक़ी जेकॾहिं हाणे तव्हां ॾिसंदव कैम्ब्रिज वारे छोकिरे खे, उते त सिस्टम ई ॿियो आहे। कैम्ब्रिज ऑक्सफोर्ड में त प्रोफेसर वञी छोकिरे खे कमरे ते बि पढ़ाईंदो आहे, ट्यूटरिंग कंदो आहे। हाणे उहो सिस्टम त असां वटि कोन आहे, कंपेरिजन नथी करे सघिजे फलाणी न न, मां त मॉडर्न जनरली मॉडल यूनिवर्सिटी कोन आहिनि। असां वटि जेको मसइलो सॼो इहो आहे त रिसर्च विसर्च जेके थियनि थियूं उहे पोइ उते अटकी थियूं वञनि। उन्हनि खे सोसाइटीअ में जेके कमर्शियल ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उहे नथियूं खणनि ऐं उहे उते बेकार थियूं वञनि। काइदेज़म यूनिवर्सिटी ऐं लम्प्स वाहिद इहे 2 इदारा आहिनि जिन जा इंडस्ट्रीअ सां एग्रीमेंट्स थियल आहिनि ऐं उहा जेका पंहिंजी रिसर्च थियनि था उहा ओॾे ट्रांसफर था कनि ऐं उहे इस्तेमालु था कनि उते। असां वटि इहो इस्तेमालु कोन थो थिए। बाक़ी त रिसर्च जो हाणे मां तव्हांखे सिधो सिंपल तजुर्बो ॿुधायां। असां वटि चवंदा आहिनि भाॻिया माना जानवर माल वारा रखणु। हाणे इहे भाॻिया वॾी रिसर्च था कनि, आइसोलेट था कनि माल खे ऐं पोइ उनखे वरी ॿियनि असां क्रॉस था कनि। ऐं हिकिड़ो मुल्क जो नालो विसरी वियो आहे, उते सिंधी जेका आहे असां वारी रेड काउ ऑस्ट्रेलिया में, उन जो हाणे खणी था वञनि स्पम्स हुन में विझी फ्रीज़ करे वठी था वञनि। ऐं उहो जेको हिते ॿियो आहे हिन पासे जो ढॻो निकितो पंजाब में जंहिंखे ब्राह्मण था चवनि, उहो आहे, इहो आहे। उन्हनि गॾी ॾिसंदव त हाथीअ जे ॾींहुं ठाही आहे। सो इहो मिक्सिंग था कनि न साईं। त इन्हनि खे त गवर्नमेंट जो बि सपोर्ट कोन्हे, कंहिंजो पंहिंजे आंदे रोन था कनि ग़रीब। साॻी तरह सां असां वटि जेके भाॻिया आहिनि उहे बि था कनि। हींअर मूं चयोमांसि त बाबा मूंखे भाॻियनि खां रिड्यूं वठी ॾियो त मां हिनखे कोशिशि करे हिननि जी ब्रीड वधायां, ब्रीड सुठी कयां। त हुन में कंहिं में ॻाढ़ो टिको पियो हुजे, कंहिं मूं दुकानदार खे चवंदा इहे कढंदो वञु, जेका सफ़ा अछी हुजे उहे रख, बाक़ी विकिणी छॾ। हाणे मां पाण वेठो हुते मुफ़्त में विया रिसर्च कयां सिलेक्शन ते आयो ऐं इहा ॾिसो न इमीडिएटली
ज़ुआलॉजी डिपार्टमेंट वारा किथे न किथे इहो कोऑर्डिनेट कंदा हूंदा असां सां। त इहा इमीडिएट शइ जेका आहे सा सोसाइटीअ में कमु थी अची वञे, इहा रिसर्च आहे न साईं। साॻी तरह ना वण आहिनि, वणनि में असां ॾिसूं था त हिकिड़े वण में हाणे मुंहिंजे ज़मीन ते सिंधड़ी अंब जेको आहे सो केले वारी शेप डिघो निकितो। हाणे उनखे मूं आइसोलेट कयो आहे। हाणे उहे उनखे मां अॻिते साल 4-5 वण ऐं 10 वण 2-3 एकड़ कंदुसि। जे मार्केट में सुठो हली वियो त अञा वधाईंदुसि। साॻी तरह सां जेको चोसो आहे उन जो बि को ब्रीड असां वटि कमदारत कयो आहे। अहिड़ी तरह सां हिकिड़ो ॿियो नंढो आहे जेको तक़रीबन संगतरे जेतिरो अंब थिए थो। अनवर टोल अनवर टोल खां बि आहे न सुठो आहे, पर अनवर टोल नालो करे विया उनखे तव्हां न हटाए सघंदव, उन सां कम्पीट बि न करे सघंदव, उहो तमामु घणो डीप रूटेड थी वियो आहे। पर हू उन जी जेका उहा जिन्स आहे उहा हाणे असां आइसोलेट कयूं पिया, उनखे जिन्स करे वधाईंदासीं, हिकिड़ी जिन्स एड थी वई। ॿिया कुझु अंब आहिनि जेके 3 दफ़ा इन में ॾियनि था, पर साल में 3 दफ़ा था अंब ॾियनि, हिकिड़े दफ़े जे बदिरां 3 दफ़ा था ॾियनि। त इहे आइसोलेशन आहे न, इहे रिसर्चिस आहिनि जेके सोसाइटी एक्सेप्ट करे पाण वटि कमु करे थी। पर हाणे इहो कमु जेकॾहिं हू लेबॉरेटरी में असांखे करे ॾियनि हा त वधीक जल्दी बि थिए हा ऐं सुठो बि थिए हा, उन्हनि जो नालो स्ट्रीमलाइन बि थिए। ऐं थी सघे थो उन्हनि कयो हुजे, मूंखे ख़बर न आहे, थी सघे थो उन्हनि ई कयो हुजे, असां उन्हनि जो कमु खयो हुजे, आई एम नॉट श्योर। पर इहे लोकल लेवल ते जेके हारीदारी आहिनि इहे बि कनि था इहो कमु।